बीबी उम्मे सलमा थी चवे त मदीने जो रिवाज हो त मुसलमान नबी करीम जे ख़िदमत में तोहफ़ा खणी ईंदा हुआ। को माखी जो शीशो खणी आयो, को साग खणी आयो, को काठिन जी भरी खणी आयो, का अहिड़ी शइ मिलक हथ अची वई जेका तोहफ़े तौरु आणिजे। ग़रीबी हाल हो त असहाब सगोरा उहा रखी छॾींदा हुआ ऐं महबूब खे उन ॾिहाड़े पेश कंदा हुआ जंहिं ॾिहाड़े बीबी आशा सिद्दीक़ा जे घर मुहम्मद टिकंदो। सुभान अल्लाह। हुज़ूर पाक जा 9 हरम हा, 9। उन 9 हरमनि मां महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो तरीक़ो इहो हो जो पाण हिकिड़ी राति हिकिड़े हरम वटि गुज़ारींदा हुआ। सम्झो था अलाए न, घर वारनि सां इंसाफ़ कंदा हुआ। हिकिड़ी राति हिन घर वारी वटि, ॿी राति ॿी घर वारी वटि, टीं राति टीं घर वारी वटि, ईअं 9 हरम हूंदा हुआ। 9 ॾिहाड़ो फ्री ईंदो हो त वारो पूरो थींदो हो, वल नवीं सवी कमु शुरू थी वेंदो हो। त असहाब सगोरा तोहफ़ो जेको बि आणींदा हुआ त उहो रखी छॾींदा हुआ, हबीब जे ख़िदमत में पेश उन ॾिहाड़े कंदा हुआ जंहिं ॾिहाड़े बीबी आशा सिद्दीक़ा जे घर नबी पाक महिमान थींदो। बीबी उम्मे सलमा थी चवे त मूंखे अॻ में कयो ॿियनि घर वारनि। त उम्मे सलमा तूं वॾी आहे, असां सभु नंढियूं आहियूं, तूं सियाणी आहे, तजुर्बेकार आहे, तूं असां सभिनि जे पारां नबी करीम खे हिकिड़ो अर्ज़ु कर। सम्झो था, तवजो कजो, ही ॻाल्हि सम्झण जहिड़ी अथव। उम्मे सलमा तोखे असां पंहिंजो अॻुवान था कयूं, छो? नबी करीम खे अर्ज़ु कर। छा चवां? नबी पाक खे अर्ज़ु कर त रुगो आशा जे घर में तोहफ़ो न अचे, हबीब कंहिंजे बि घर हुजे, कहिड़ी बि घर वारीअ वटि महबूब टिकियल हुजे, असहाबनि खे चओ तव्हांखे तोहफ़ो ॾियणो आहे त उते ॾेई वेंदा कयो, आशा जो इंतज़ारु न कयो। सम्झो था या न? ॻाल्हि जाइज़ आहे, नाजाइज़ बि कान्हे। बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी चवे त मां महबूब पाक जे सभिनी घर वारनि जी नुमाइंदगी कई। मां बि घर वारी आहियां, हुज़ूर जे दरबार में आई आहियां, मुतालबो पेश कयो अथमि, या रसूल अल्लाह मूंखे सभिनी मोकिलियो आहे, मां उन्हनि जे पारों आई आहियां। ॻाल्हि बि जाइज़ आहे। असहाबनि खे चई छॾियो त तोहफ़ो ॾियणो आहे त आशा जे वारे जो इंतज़ारु न कयो, जंहिंजे बि घर तव्हां टिकियल हुजो तोहफ़ो उते पहुची वञे। हबीब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ उम्मे सलमा, इहो न को तुंहिंजो कमु आहे न को मुंहिंजो कमु आहे, तोखे मां ॿुधाए छॾियां त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी बि ईअं हूंदी आहे। जिब्रील बि मुंहिंजे घर तॾहिं ईंदो आहे जॾहिं मां मुहम्मद आशा जे चादर में हूंदो आहियां। क़ुरान खॼी ईंदो आहे, वही नाज़िल थींदो आहे, अल्लाह जे ज़ात वटां पैगाम ईंदो आहे त ॿिए कंहिं घर वारी जे घर में कोन ईंदो आहे। अल्लाह जी बि मर्ज़ी आहे हूंदी आहे त मुहम्मद आशा जे घर हुजे त मां जिब्रील खे मोकिलियां। तंहिंजे करे उम्मे सलमा ॻाल्हि ॿुधी थी कि कहिड़ी? मूंखे आशा जे बारे में ॾुख न ॾे, मूंखे आशा जे बारे में ॾुख आहे न। बीबी साहिबा चयो क़िबला मूं तौबा कई, ख़ुदा जो रसूल ॾुखायमि त मुंहिंजो त हड़ वई, मोटी वई। जंहिं महिल घर पहुती त सभिनि बीबियुनि खे ॿुधाई त नबी साईं मूंखे हीअं चयो आहे। बीबियुनि चयो हाणे बसि तूं बीबी फातिमा खे था मोकिलियऊं। कंहिंखे था मोकिलियऊं? फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे था मोकिलियऊं, जेका महबूब मुहम्मद जी चहेती न्याणी आहे, हबीब जी शानदार प्यारी न्याणी आहे। बीबी फातिमा खे सेखारे मोकिलियो अथनि। हज़रत बीबी फातिमा जी बि शादी थियल आहे, नबी करीम जे दरबार में आई आहे, हुज़ूर करीम जे आॾो वेठी आहे। अची रहमत लिल आलमीन खे साॻो अर्ज़ु कई जेको बीबी उम्मे सलमा अर्ज़ु कयो। सम्झो था अलाए न? बीबी साहिबा चयो बाबा साईं मां तव्हांजी न्याणी आहियां, मुतालबो खणी आई आहियां, अव्हां जे सभिनी घर वारनि जो चवणु आहे मुंहिंजी बि ॻाल्हि रखो त तव्हां तोहफ़ो तव्हां वटि अचे। असहाबनि में ऐलान करे छॾियो त आशा जो इंतज़ारु न कनि, जंहिंजे घर टिकियल हुजो आशा जे घर त आशा वटि आणनि, जेकॾहिं उम्मे सलमा त उम्मे सलमा वटि आणनि, ज़ैनब आहे त ज़ैनब वटि आणनि, हज़रत मारिया क़िब्तिया त उन वटि आणनि, कहिड़ी बि घर वारी हुजे, उम्मे आयमना जेका बि हुजे, हर हिकु वटि खणी पिया अचनि। मुंहिंजा हबीब तूं ऐलान करे छॾ। महबूब पाक जी ज़ात फरमाइनि था, ओ फातिमा, जंहिंखे मां मुहम्मद पसंदि कयां तूं बि उनखे पसंदि कर। सुभान अल्लाह। मां तुंहिंजो बापो आहियां,
तू मुझी न्याणी आहीं, तू मुझी धीउ आहीं, मां तो जो अब्बो आहियां। तंहिंजे करे बहैसियत अब्बे जे मां मोहम्मद तोखे हुकुम थो ॾियां त जेका मां मोहम्मद खे शइ पसंदि आहे उहा बि तोखे पसंदि हुजणु खपे। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी चवे हा ओ बाबा अव्हां जी पसंदि मूंखे पसंदि आहे। पाण फरमाइनि था जे तोखे मुंहिंजी पसंदि पसंदि आहे त तोखे आशा सां मुहबत करणी पवंदी। इनमां अंदाज़ो लगा मुसलमान त हज़रत उम्मुल मोमिनीन आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जो केॾो वॾो शान आहे। अजीब हिकिड़ी हदीस आहे जेका मुहद्दिसनि लिखी आहे। मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो हल आशा सिद्दीका जो शान ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो तक़ीर त हले पई, जे 2-3 मिंट मथे थी वञे त नाराज़ कोन थींदो न? सची दिलि सां चओ न, घणो कोन पर 2-3 मिंट जेकॾहिं मथे थी वञनि छो त ॻाल्हि पूरी कयां। तक़ीर त हले पई पर हिकिड़ो तव्हांखे विच में अर्ज़ु कयां। इंशा अल्लाह ताला दस्तूर मुताबिक़ 27 जे राति क़ुर पाक जो ख़तमु थींदो आहे। अव्हांखे असां हर साल तकलीफ़ ॾींदा आहियूं त अव्हां 27 जे बाबरकत इन महफ़िल में शरीक थींदा कयो। उन खां अलावा इन बाबरकत महफ़िल में अव्हां ताउन कंदा आहियो। उन ताउन जे लाइ बि असांजा शागिर्द तव्हां वटि ईंदा, झोली खणी ईंदा। जे मस्जिद शरीफ़ जे लाइ मदद कंदा आहियो त तीअं तव्हां 27 जे राति जे लाइ बि हिन जुमे ते बि तव्हांखे गुज़ारिश कयां थो, अपील कयां थो त तव्हां मस्जिद शरीफ़ लाइ त चंदो ॾिनो आहे पर 27 जे राति जे लाइ बि ख़ुसूसी कुझु वधाए चंदो ॾींदव त अल्लाह तबारक व तआला तव्हांजो बि हिन में हिसो करे छॾींदो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां ॻाल्हि पूरी करणी आहे मूंखे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना नबियना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी शरीयत जो कानून आहे अन निकाह यनअक़िदु बिल ईजाब वल क़बूल। तवज्जो कजो, ही मसइलो गौर सां ॿुधजो। निकाह जा फर्ज़ आहिनि 2। घणा फर्ज़ आहिनि अदा? 2। निकाह जा फर्ज़ 2। उन 2 मां को हिकिड़ो बि फर्ज़ रहिजी वियो त निकाह न थींदो। कहिड़ा फर्ज़ आहिनि? पहिरों फर्ज़ आहे त ईजाब, ॿियो फर्ज़ आहे क़बूल। लफ़्ज़ आहिनि अरबी जा, पाण सिंधी में तव्हांखे सम्झायां। अव्हां परिणिया हूंदव, अव्हांखे ख़बर हूंदी त जंहिं वक़्त में घोट ऐं कुंवार जो निकाह थींदो आहे तंहिं महिल हिकिड़ो वकील हूंदो आहे, 2 शाहिद हूंदा आहिनि। उहे 2 शाहिद वञी छोकिरीअ खां पुछंदा आहिनि फलाणो पुटु फलाणे जो तोखे शरा मुहम्मदी में मुड़ुसु क़बूल आहे? माई चवंदी आहे हा। इहो थियो ईजाब। सम्झो था अलाए न? वरी अची पुछंदा आहिनि घोट खां तोखे फलाणी धीअ फलाणे जी शरा मुहम्मदी में ज़ाल क़बूल आहे? हू चवंदो हा मूंखे क़बूल आहे। त हाणे इहो आहे क़बूल। हो थियो ईजाब, हो थियो क़बूल। माई हा कई, इहो ईजाब आहे। मुड़ुस हाओ कई, इहो क़बूल आहे। इहे जेसीं ताईं न थींदा तेसीं ताईं निकाह न थींदो। 2 साल खनि थींदा, अख़बार में पढ़ियोसीं हिकिड़ी शादी थी, ॻाइणा घुरायूं, सॼी राति शराब पीतऊं, ॻाइणनि ॻायो, ॻाए सुबुह थी वियो। जंहिं महिल सुबुह थियो तंहिं महिल सुबुह जे टाइम ते कार काहे थी बीहारियो, छोकिरी छोकिरो विहारे ॻोठु वठी आहे। जंहिं महिल ॻोठु पहुता तंहिं महिल ॻोठ मां घोट जो चाचो थो चवे निकाह त पढ़ियो सही कोन। सम्झो था अलाए न? निकाह त पढ़ियो सही कोन। अरे हा बड़ा निकाह पढ़ियो सही। हाणे छा कयो? हाणे वारो बड़ा वारो। पोइ विया आहिनि को मुला डोड़ा अलाए किथो हथ कयो अथनि, उन मुला खे चवनि वारो कर निकाह पढ़ा। अब मूंखे ॿुधाए त असां मुस्लमाननि वटि ज़रूरी शइ गैर ज़रूरी ऐं गैर ज़रूरी शइ ज़रूर थी वई आहे। जंहिं शइ जी ज़रूरत आहे मुस्लमान जी धीअ भेण माउ अबा जे हलाल थी थिए त निकाह सां या ॿिए तरीक़े सां छा सां हलाल थींदी आहे? निकाह सां। मुहम्मदी शरीयत जो ठपो लॻे थो। निकाह थो थिए, माण्हू पंहिंजी गुलाब जे गुल जहिड़ी न्याणी काहे ॾींदो आहे। अबा रसूलुल्लाह जे शरीयत जो निकाह पइजे, मुंहिंजी न्याणी तूं काहे वञ। इहो रसूलुल्लाह जो कानून न हुजे त केरु थो बर्दाश्त करे? मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ अज़ीज़, हर माण्हू गैरत कंदो आहे, चओ त कुहाड़ी हणा कंहिंखे, पर रसूलुल्लाह जे शरीयत तां सिर कुर्बान, बचा कुर्बान हूंदा आहिनि। असांजो रवाज ई उल्टो आहे। ॻाइणु ज़रूरी, जलाल ज़रूरी, शराब ज़रूरी, कबाब ज़रूरी, राति जो खाइणु पीअणु ज़रूरी, घोरूं ज़रूरी, माइनि जा गीच सेहरा ज़रूरी, पर मुहम्मदी निकाह जी परवाह ई कान्हे का। अल्लाह तबारक व तआला असांखे शरीयत जी सम्झ नसीब फरमाए छॾे। हाणे हिकिड़ो थींदो आहे ईजाब, ॿियो थींदो आहे क़बूल। ईजाब औरत जे तरफ़ खां, क़बूल मर्द जे तरफ़ खां। बीबी आशा जो जॾहिं निकाह पे पढ़ियऊं, तवजो करिया मुस्लमान,
हज़रत आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन टाइम ते 8 सालनि जी आहे, 8 सालनि जी बालिग़ कान्हे का। शरा मुहम्मदी में अल्लाह पाक जो कानून आहे त नाबालिग़ न्याणीअ जो निकाह पीउ या माउ कराए सघनि था। पीउ ऐं माउ खे इजाज़त आहे, पर रुॻी माउ खे न। कंहिंजो पीउ मरी वियो आहे, माउ आहे, चाचो आहे, त पोइ माउ खे इजाज़त कान्हे का, चाचो कराईंदो। चाचो न आहे त बि माउ खे इजाज़त कान्हे का, पोइ मामो कराईंदो। पर जे मुंहिंजा अदा इन वेझनि माइटनि मां कोन्हे त ॾाढो कराईंदो। जेकॾहिं मर्दनि मां को बि आहे ई कोन को, पोइ मजबूरी आहे, औरत जो आख़िर में हिसो ईंदो आहे। छाजे करे भली ॼणियो आहे, निपनियो आहे, कुझु बि कयो आहे, माउ कयो आहे, पर माउ खे पंहिंजे परिणजण जी इजाज़त कान्हे का, छो त औरत बाइख्तियार न आहे त ॿिए खे बि औरत नथी परिणाए सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे सिद्दीक़ा आशा जे तरफ़ खां क़बूल थो करे। हज़रत अबू बकर खां पुछियो वियो आहे, अबू बकर पंहिंजी न्याणीअ आशा जे लाइ तोखे मुहम्मद घोट क़बूल आहे? चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ चवंदो हो, परवाने के लिए शमा और बुलबुल को फूल बसे, सिद्दीक़ के लिए है खुदा का रसूल बसे। मां अबू बकर जी दिलि चवंदी आहे त माल मुंहिंजो हुजे, खपाइण वारो मुहम्मद अरबी हुजे, अखियूं अबू बकर जूं हुजनि ऐं चेहरो मुहम्मद करीम जो हुजे, वेठो दीदार कयां। धीअर अबू बकर जूं हुजनि, हिकिड़ी मुहम्मद करीम खे परणायां, पोइ जेकॾहिं उहा गुज़ारे वञे त वरी ॿी परणायां, उहा गुज़ारे वञे त वरी टीं परणायां। धीअर अबू बकर जूं हुजनि ऐं घोट मुहम्मद मुस्तफ़ा हुजे। सिद्दीक़ चयो, हाओ मुंहिंजे न्याणीअ जे लाइ जेका नाबालिग़ आहे, आशा जे लाइ मूंखे मुहम्मद घोट क़बूल आहे। हाणे औरत जे तरफ़ां सम्झो त कमु थी वियो, ईजाब थी वियो। रसूलुल्लाह वेठो आहे, घोट वेठो आहे, चओ सुभान अल्लाह। हाणे घोट खां था पुछनि, या रसूल अल्लाह, अव्हां खे आशा अबू बकर जी धीअ शरा मुहम्मदी मुताबिक़ अव्हां खे ज़ाल क़बूल आहे? नबी पाक चुप रहिया। ॿीहर पुछऊं, चुप रहिया। जंहिंमहिल टियों दफ़ो पुछऊं त पाण फरमाइनि था, हा मूंखे क़बूल आहे। दुआ घुरिजी वई, निकाह थी वियो। हबीब करीम खां सुवाल कयूं, क़िबला पहिरों दफ़ो हाओ न कयई, ॿियो दफ़ो हाओ न कयई, टियों दफ़ो छो हाओ कयव? राज़ कहिड़ो आहे? अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, क़ुरान कोन पढ़ियो अथव? अल्लाह क़ुरान में फरमायो आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो मुहम्मद हाओ न कोन कंदो आहे, मुंहिंजो मुहम्मद कोन ॻाल्हाईंदो आहे जेसीं ताईं मां अल्लाह जे तरफ़ खां वही नाज़िल न थींदो आहे। अवां पुछो त आशा क़बूल आहे? मां रब खे अर्ज़ु कयो, मौला तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे? इंतज़ार कयुमि। अवां हेकर पुछो, ॿीहर पुछो। उन इंतज़ार में टाइम लॻो। रब वटां जिब्रील आयो, उन मूंखे ॿुधायो त रब थो चए, ओ मुंहिंजा मुहम्मद, तुंहिंजे आशा सिद्दीक़ा सां तुंहिंजो निकाह मां रब अर्श मुअल्ला ते पढ़ी छॾियो आहे। अल्लाहु अकबर। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, मूंखे देर रुगो इन जे करे थी जो अल्लाह जो इंतज़ार हो, रब जी मर्ज़ी आहे, पोइ जल्दी वर्दी जे, देर सां वर्दी जे, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अल्लाह पाक जिब्रील रवानो कयो आहे त मुहम्मद तुंहिंजे निकाह में आशा मां अल्लाह पाक ॾेई छॾी आहे। सरकार फरमाइनि था त आशा सिद्दीक़ा अञा ॼाई कान्हे, आशा सिद्दीक़ा अञा ॼाई कान्हे। हुनजे ॼमण खां अॻु में जिब्रील अमीन मूं वटि आयो आहे, रेशमी कपड़े में हिकिड़ी शइ मुंहिंजे आॾो अची पेश कयई, या रसूल अल्लाह, अल्लाह पाक मूंखे मोकिलियो आहे, हिन कपिड़े खे खोले ॾिसो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, उनखे मां कपिड़े खे खोलियो, उन में अंदरि हिकिड़ी तस्वीर हुई, हिकिड़ी सूरत हुई। जिब्रील खां पुछमि, ओ प्यारा जिब्रील, कंहिंजी शक्ल आहे, कंहिंजी सूरत आहे? हज़रत जिब्रील अमीन थो चए, मूंखे अल्लाह पाक मोकिलियो आहे त हीअ सूरत नबी करीम खे ॾेखार। हीअ मुंहिंजे हबीब पाक जी दुनिया में बि घर वारी हूंदी त जन्नत में बि घर वारी हूंदी।
या औरत इन सूरत वारी रसूलुल्लाह जी दुनिया में भी ज़ाल हूंदी त आख़िरत में भी ज़ाल हूंदी। नबी से फरमाइनि था मुंहिंजे ख़्याल में उहा केर हूंदी अल्लाह खे मालूम आहे। जंहिंमहिल आशा वॾड़ी थी मुंहिंजे निकाह में आई ऐं 9 सालनि जे 8 सालनि जे उमिरि में निकाह थियो आहे। साल पंहिंजे पीउ जे घर वेठी आहे। 9 सालनि जी उमिरि थी आहे रसूलुल्लाह उनखे वठी आयो आहे। बीबी साहिबा खे नबी पाक ॾिठो, ॾिसण सां सरकार फरमाइनि था उहा साॻी सूरत ई जेका जिब्रील खणी आयो। अल्लाह जे हबीब जे घरवारी जो केॾो त वॾो शान आहे। ख़ुदा जो कसम आहे तव्हां बुखारी खोलियो, तिरमिज़ी खोलियो, अबू दाऊद खोलियो, मुस्लिम शरीफ़ खोलियो, वॾा वॾा जलील क़दर सहाबी, वॾा वॾा बहादुर सहाबी, वॾा वॾा इल्म जा अकाबर सहाबी कंहिं बि मसइले में मुंझंदा हुआ, मसइलो हल न थींदो हो, सभु जो सभु गॾिजी हमर आशा सिद्दीक़ा वटि ईंदा हुआ। अम्मा तूं फतवा ॾे, बीबी साहिबा फतवा ॾींदी हुई ऐं हर मसइले जे बारे में रसूलुल्लाह जी हदीस ॿुधाईंदी। ही मसइलो मुंहिंजे प्यारे पैगंबर करीम हीअं ॿुधायो आहे। बीबी साहिबा हदीस ॿुधाईंदी, सहाबी आमन्ना सदकना कंदा हुआ। अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। जेको शेर ख़ुदा है जंहिंजे लाइ नबी करीम फरमायो आहे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा, मां इल्म जो शहर आहियां, अली उन शहर जो दरवाज़ो आहे। ओ अली उल मुर्तज़ा ख़ुदि फरमाए थो पियो त काफ़ी अहिड़ा फ़ैसिला हूंदा हुआ जेके मूं वटि ईंदा हुआ, मां मुंझी पवंदो हुउसि। मोमिननि जी माउ आशा सिद्दीक़ा ॾे पैगाम मोकिलींदो हुउसि। बीबी आशा सिद्दीक़ा मुंहिंजो मसइलो हल करे छॾींदी हुई। हिकिड़े ॾिहाड़े जो अजीब वाक़ियो आहे, सलात पढ़ त ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां हज़रत अबी बकर सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। हज़रत बीबी आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा घर में वेठा आहिनि। अदा सॻी माउ हुजे या निगी, अबे जी ज़ाल खे छा चवंदा आहियो? कोन चवंदा हो, कुझु बि कोन चवंदा हो। चओ अबा अम्मा, छा चइबो आहे? सॻी जंहिंजे पेटां ॼावासीं साहिब अम्मा, पर जे बाबे जे निकाह में आई साहिब हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हक़ीक़त में न्याणी ही बीबी खदीजतुल कुबरा जी। कंहिंजी न्याणी हुई? बीबी खदीजतुल कुबरा मां 4 न्याणियूं, 3 पुट नबी करीम खे ॼावा, पर 3 मां हिकिड़ो पुट हज़रत इब्राहिम, हज़रत मारिया क़िब्तिया मां ऐं 2 पुट ऐं 4 न्याणियूं बीबी खदीजतुल कुबरा मां। माना नबी करीम अलैहिस्सलाम खे 4 न्याणियूं, 3 पुट, 4 ऐं 3 घणा थिया? नबी पाक जी औलाद 7 हुई, पर उन औलाद खे वरी औलाद सवाइ फातिमा जे ॿियनि खे कान थी, ॿियनि खे थी सा वरी नंढे हूंदे गुज़ारे वई। महबूब करीम जा फर्ज़ंद नंढे हूंदे ई वफ़ात करे विया हा। त बीबी हज़रत फातिमा ज़हरा पंहिंजे सभिनी भेणुनि मां नंढी भेण आहे, पर हुन जी अमड़ जेका ही सा खदीजतुल कुबरा ही, पर अमड़ आशा खे बि बीबी साहिबा अम्मा चवंदी। सुभान अल्लाह। छा चवंदी ही? अम्मा चवंदी। छो त बाबे जे निकाह में या रसूलुल्लाह जे निकाह में त अम्मा चवंदी आहे। हिकिड़े ॾियारे पाण में वेठियूं हल, घर धयाणियूं हल, हज़रत आशा भी आहे, फातिमा ज़हरा भी आहे। इहे ॻाल्हि कंदे कंदे पाण में भोगन में खिलंदे खिलंदे बीबी आशा सिद्दीक़ा के फातिमा ज़हरा थी चवे, ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी जीजल, तुंहिंजो शान वॾो आहे, आउं तोखे अम्मा थी चवां, आउं तुंहिंजे न्याणीअ जे जॻह ते आहियां, पर मूंसां रीस न कजां। छाजे करे जो तुंहिंजो बाबो अबू बकर सिद्दीक़ आहे, मुंहिंजो बाबो मोहम्मद मीर आहे। मुंहिंजो बाबो केरु आहे? मुस्तफ़ा जी ज़ात आहे। तुंहिंजो बाबो अबू बकर सिद्दीक़ आहे, जेको तुंहिंजो बाबो आहे सो मुंहिंजे बाबे जो ग़ुलाम आहे। मां तो ख़ाइन शान में मथे आहियां। हज़रत आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अखियूं हेठि करे चवे थी, हाओ बचड़ी, ओ फातिमा ज़हरा, तो सारी सकाने का जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी, हुजत हो त पुनल सां मूं कमीनीअ के ही असुल आर्य जा मजे पल आऊं पेई, हू जा पाइन पेरनि में तैना जुतीअ जे ही, पर विसारे वेही तन केचन खे आऊं कीअं रहा। ओ फातिमा तो सां रीस कान्हे का,
पर अल्लाह जी मूते भी हिकिड़ी नेमत आहे, उहा नेमत शुक्र जे करे ॿुधायां थी। महिरबानी कजां मूंसां बि रीस न कजांइ। कीअं भला जे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हर नेक औरत पंहिंजे मर्द सां गॾु उथंदी। ओ बीबी फातिमा, क़यामत में तोखे अलीअ जी झोली मिलंदी, मूंखे मुहम्मद जी झोली मिलंदी। तूं अलीअ जी कुंवार थी उथंदी, मां मुहम्मद जी कुंवार थी उथंदसि। तोखे हज़रत अलीअ जहिड़ो जवान मुड़ुस थी मिलंदो, छो त दुनिया में बि तूं हुनजी घरवारी आहे, त क़यामत में मूंखे वरी मुहम्मद मुस्तफ़ा मिलंदो। तंहिंजे करे मूंसां इन कम में रीस न कजां। बीबी फातिमा ज़हरा उथे थी, पंहिंजे मिठड़ी अमर खे चुमियूं ॾिए थी, भाकुर पाए थी, चए थी हाओ मुंहिंजी अम्मा आशा सिद्दीक़ा, अल्लाह तुंहिंजो वॾो शान कयो। ओ मुंहिंजा अदा, ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। हे अल्लाह जी अता है जंहिंखे ख़ुदा अता करे। हाँ या न? कंहिंजी अता है अदा? वो जंहिंखे रब करीम जे अल्लाह तबारक व तआला महबूब जे प्यार घरवारी आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे इहा नेमत नसीब फरमाई आहे, जेका कंहिं बि घरवारी खे कान्हे। मां चवां थो त मोमिन जो शान न आहे जो पंहिंजे माउ सां हसद रखे, मोमिन जो शान न आहे जो बीबी साहिबा ते नुक्तचीनी करे। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त बीबी आशा अलीअ सां जंग कई हुई, जेका अलीअ सां विढ़े सां असांखे न खपे, पर मां न साईं। अब मां जो शान मथे या पियो जो पुट जो? बीबी आशा सिद्दीक़ा सभिनी मोमिननि जी रूहानी माउ आहे। कहिड़ी माउ आहे? ऐं असां मोमिन सभु बीबी आशा सिद्दीक़ा जा रूहानी। कहिड़ी माउ आहे? ऐं असां मोमिन सभु बीबी आशा सिद्दीक़ा जा रूहानी पुट आहियूं। समझो था अलाए न? सभु पुट आहियूं न। सहाबी चवंदा हा, हज़रत अमीर उमर जहिड़ो जलील क़दर सहाबी, हज़रत उस्मान जहिड़ो, हज़रत अबू बकर चवंदो हो आशा तूं मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी धीउ आहे, पर मोमिननि जे माउ हुजण जे करे तूं मुंहिंजी बि माउ आहे। सच ॿुधा, अली साईं मोमिन आहे या न आहे? ॾाढे त ॻाल्हि आहे, रुगो मोमिन कोन्हे अमीरुल मोमिनीन आहे। अली छा आहे? चओ अमीरुल मोमिनीन। पोइ अमीरुल मोमिनीन त मोमिन त छो न साईं, मोमिननि जो सरदार थियो, मोमिन थियो, मोमिननि जो सरदार थियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, तूं थो चवीं त आशा अली सां छो विड़ी, मां थो पुछां अली अमर सां छो विड़ियो? ॾे जवाब। पुछ चंडण खां त अथव को जवाब? अवां था चओ त अलीअ सां आशा विड़ी, मां थो चवां त भला ॾे ख़बर अली छो आशा सां विड़ियो? अली खे इहो ख़्यालु कोन त मुहम्मद जी कुंवार आहे, मुहम्मद जी घरवारी आहे, मुहम्मद जो नंग आहे, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरका सां निकाह कयो हुई। अब अॼुकल्ह गुलवा जा बि माण्हू ताड़ियूं वॼाइनि था न, छो? कंहिंजी ज़ाल आई? चओ वीचारे मुर्तज़ा जी। ईअं न बात, हाणे मुर्तज़ा जी ज़ाल आहे शाम जी, अलाए किथां जी आहे, पर मुर्तज़ा जे निकाह में आई आहे, त हाणे हो वीचारो हिन जहान मां हलियो वियो त जेके हुनजे पार्टी वारा हुनजा हमदर्द आहिनि से चवनि था असांजे लीडर जी घरवारी आहे, असांखे हुनजे लाइ एहतराम आहे। अरे जेकॾहिं गुलवा जो मुर्तज़ा जे करे एहतराम आहे, रब करीम जो कसम आहे, मुंहिंजे महबूब करीम जे आशा जो करोड़ दफ़ा वधीक मुस्तफ़ा जे करे एहतराम आहे, जेका असांजी हिन दुनिया में बि अमर आहे त क़यामत में बि अमर आहे या न आहे? कुछ मुसलमानी पांजी खे महबूब करीम अलैहिस्सलाम जहिड़ो रहबर दुनिया में ईंदो आहे? सरकार जे सदके असांखे अल्लाह ईमान ॾिनो, इस्लाम ॾिनो, कुरान ॾिनो, रमज़ान ॾिनो, पर सरकार जे सदके असांखे रब रहमान मिलियो। सुभान अल्लाह। पोइ जंहिंजे करे रब मिलियो उनजे घरवारी जो ख़्याल ई कोन्हे को। इहो चवणु ग़लति आहे, ग़लति आहे, ग़लति आहे, ग़लति आहे, इहो कूड़ आहे त का बीबी आशा हज़रत अली सां विढ़ी आहे, अली सां कान विढ़ी आहे, इहे ग़लति था चवनि पिया। अचनि मूं वटि त मां ॾेखारियां, सम्झायां, सेखारियां त अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा बीबी आशा जो एतिरो अदब कंदो हो जेतिरो सॻी माउ जो अदब कबो आहे। सुभान अल्लाह। अब जेको न चवे त अली माउ सां विढ़ियो, जो अलीअ जी तौहीन नथो करे, अलीअ जो शान थो ॻाए, इहो अलीअ जो दुश्मन आहे जेको अलीअ खे माउ सां विढ़ायो वेठो आहे। हलिया मैदान में मां तोखे किताब ॾेखारियां, अली साईं बीबी आशा जो अम्मा खां वधीक अदब कंदो हो। चल अल्लाह तबारक व तआला असांखे बि बीबी आशा जो अदब नसीब फरमाए, महबूब करीम जे नंग जो ख़ुदा असांखे हया नसीब फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं जेकॾहिं हुजनि त नाराज़ न थिजो, हक़ जो कलमो आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हक़ीक़त में इहा तव्हांजे असांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू का बि नेकी जी ॻाल्हि तव्हां ॿुधी ऐं हुन ते अमल कयो, रुगो दिलि में इरादो बि कयो न त यार ॻाल्हि सुठी आहे, इंशाअल्लाह अमल कंदासीं त नियत जा बि बेड़ा पार थी वेंदा। हाणे टाइम पूरो थी वियो, 2-3 मिंट तव्हांजा बते वरिता त मां छा आहे साहब दुआऊं सॼे जहान लाइ घुरंदासीं।
इंशाअल्लाह ताला जेका हाजी साहब जी दुआ चई उन जे लाइ दुआ घुर्जो। हाणे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। महबूब जे सदके खुदा ताला सभिनि जे दिल जा मक़सद पूरा फरमाए। चिठनि में काफ़ी साबरनि दोस्तनि दुआ जे लाइ चयो आहे, सभु को हथ खणी अल्लाह जे दरगाह में दुआ घुरे। इन भलारे महीने भलारे ॾिहाड़े सदके खुदा सभिनि जूं मुरादूं पूरियूं फरमाए। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा। या अल्लाह सभिनी हाजतमंदनि जूं हाजतूं पूरियूं फरमा। या अल्लाह परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। ऐं मुंहिंजा ख़ालिक जी जमात परे परे खां ईंदी आहे, तुंहिंजो कलाम ॿुधंदी आहे, तुंहिंजे हबीब जो शान ॿुधे थी। मालिक असां सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमा। असां सभिनी जा हथ ख़ाली वापसि न वरा। इन भलारे ॾिहाड़े भलारे महीने जे सदके असां जूं दुआऊं मंज़ूर मक़बूल फरमा। जेके परेशान हाल आहिनि तंहिंजूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह पंहिंजे महबूब पाक जे सदके असांजा बेड़ा पार फरमा। मुंहिंजा मौला असां जेको हक़ जो कलमो ॿुधो आहे असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा ख़ालिक असां में हसद कीनो साड़ बुग़्ज़ हुजे उहो असां मां दूर फरमाए। असांखे पाण में ॿधी ऐं मुहबत नसीब फरमा। मुस्लमानो पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ दुआ घुरो। रब करीम असांजे हिन पाकिस्तान खे सलामत रखे। असांजे हिन मुल्क जा दुश्मन असांजे मुल्क जे टोड़ पुठियां पइजी विया आहिनि। अहिड़ा बघर लॻा आहिनि जो जाॾो काॾो मुल्क जूं कुखियूं कढियो वञनि था पिया। जेको वेहे थो चवे थो खाई वठां। दुआ कर ख़ुदा ताला असांजो मुल्क सलामत रखे। अल्लाह ताला असांजे पाकिस्तान खे सलामत फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह तबारक व तआला असांजे पाकिस्तान में असांखे का आदिल हुकूमत अता फरमाए। लुटेरा ज़ालिम कातिल खूनी शराबी अल्लाह उन खां बचाए। अल्लाह तबारक व तआला असांखे का सालिह क़यादत नसीब फरमाए। चल ख़ुदा तबारक व तआला असांजी क़िस्मत नेकनि जे हवाले करे बदतर माण्हुनि खां ख़ुदा ताला असांखे बचाए। इहो क़ौम ते ॾमर आहे, क़ौम ते अज़ाब आहे। जे शराबी मुसलत थियनि, खूनी माण्हुनि खे क़त्ल करण वारा मुसलत थियनि। चल अल्लाह तबारक व तआला असांखे कातिलनि खां बचाए, ज़ालिमनि खां बचाए। अल्लाह ताला असांखे शल का आदिल हुकूमत नसीब फरमाए। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وآله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله बैठना मसला बदो को बहुत बड़ा पहिरों मसइलो ॾाढो मज़ेदार आहे। हमरा पुछे थो त मोमिननि खे जन्नत में हुरूं मिलंदियूं, हितां वारियूं मायूं काॾे वेंदियूं रहंदियूं? हा सही। घर जो प्यारो वागण थी त उहा जुदा थी वेंदी, अलाए छा भई। मसइलो इहो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेकॾहिं मर्द बि सालिह ऐं नेक आहे, औरत बि सालिह ऐं नेक आहे, पोइ जेकॾहिं जन्नत में विया त उहे बि दुनिया में जीअं हुनजो निकाह हो क़यामत में पाण में वरी ज़ाल मुड़ुस हूंदा गॾु हूंदा। सुभान अल्लाह। सम्झो था न? हा सही। अल्लाह तबारक व तआला खां इहा दुआ घुरो त ख़ुदा ॿिन्ही खे सालिह बणाए, ॿई जन्नत में गॾु हुजनि। आमीन। पर भला ख़ुदा न ख़ासि त जेकॾहिं को हिकिड़ो जन्नती आहे ऐं ॿियो गुनाहनि जे करे जहन्नमी आहे त मुसलमान असां इहा रिआयत आहे, हदीस पाक में ईंदो आहे, क़ुरान शरीफ़ मां बि साबित आहे त मुसलमान हमेशह जहन्नम में न हूंदो। कुझु वक़्तु सज़ा खाइण खां बाद में वरी हुनखे रसूलुल्लाह जे शफ़ाअत नसीब थींदी, वरी जन्नत में ईंदो। सुभान अल्लाह। पोइ जॾहिं वरी जन्नत में ईंदो त उहा मर्द हूंदो या औरत हूंदी, वरी साॻियो जन्नत में गॾिबा। इहो हूरो हुननि जो इज़ाफ़ी इनाम आहे जेको अल्लाह ताला हुनखे अता फरमाईंदो, इज़ाफ़ी इनाम हूंदो। सुभान अल्लाह। बाक़ी मर्द ऐं औरत जेके दुनिया में मुस्लमान आहिनि हुनजी शादी आहे त क़यामत में बि इंशाअल्लाह पाण में गॾु हूंदो। हिकिड़ो मसइलो इहो। ॿियो मसइलो इहो आहे त पुछण वारो पुछे थो त जिन बाह जी पैदाश आहे उहे मलाइकनि जो उस्ताद कीअं थियो? बाह जी पैदाश मलाइकनि जो उस्ताद कीअं थियो? तव्हांजो असांजो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा नूर जी पैदाश। छा अक़ीदो आहे? नूर जी पैदाश। असांजो नबी नूर जी पैदाश आहे। पोइ नूर बशर जो उस्ताद कीअं थियो? संद वारा कोन? नबी करीम अलैहिस्सलाम नूर आहे न साईं? पाण छा आहियूं? बशर आहियूं। असांजो नबी करीम रहबर आहे या न आहे? पोइ उहो नूर असां बशर कीअं थियो? कहे कयो अलाह कयो। अलाह साईं।
वो जेकॾहिं जिन हो बाहि जी पैदाश हो शैतान ऐं मलाइकनि जो उस्ताद त कंहिं कयो अलाह अलाह सिज में कहिड़ो एतिराज़ आहे ईअं त कोन्हे को त बरोचनि जो बरोच उस्ताद हुजे समाट जो हुजे ई न ईअं कोन्हे को अलाह जी मर्ज़ी आहे को कंहिंजो थी सघे थो अलाह तबारक व तआला फरमायो आहे क़ुरान पाक में कान मिनल जिन इब्लीस जेको असुल में जिन्ननि जी बाहि जी पैदाश हो पर अलाह तबारक व तआला जल जलालु मन वालो उनखे मुअल्लिमुल मलाइका कयो ख़ुदा जी मर्ज़ी सां थियो इन में तव्हांखे असांखे एतिराज़ ज़रूरत ई कान्हे असांखे जी एतिराज़ कोन्हे الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم البر لا يبلى ذنب لا ينسى الديان لا يموت اعمل ما شئت كما تدين تدان صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد المرسلين سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين خصوصا على خلفاء الراشدين أولهم بالتصديق والتحقيق أمير المؤمنين أبي بكر الصديق رضي الله تعالى عنه وعلى أعدل الأصحاب مزين المنبر والمحراب أمير المؤمنين عمر بن الخطاب رضي الله تعالى عنه وعلى كامل الحياء والإيمان مجاهد جيش العسرة في رضا الرحمن أمير المؤمنين عثمان بن عفان رضي الله تعالى عنه وعلى أسد الله الغالب إمام المشارق والمغارب حلال المشكلات والنوائب أخ الرسول وزوج البتول أمير المؤمنين علي بن أبي طالب كرم الله وجهه الكريم وعلى الإمامين الهمامين السعيدين الشهيدين قمرين منيرين نيرين ظاهرين طيبين طاهرين سيدنا أبي محمد الحسن وأبي عبد الله الحسين وعلى أمهما فاطمة الزهراء رضي الله تعالى عنها
وعلى أمه الشريفين المطهرين من الأدناس سيدنا أبي عمارة حمزة وأبي الفضل العباس وعلى جميع فرق الأنصار والمهاجرة وعلينا معهم يا أهل التقوى وأهل المغفرة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم على محمد بعدد من صلى وصام اللهم صل وسلم على محمد بعدد من قعد وقام وصل على جميع الأنبياء والمرسلين وعلى كل ملائكة المقربين إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون ولذكر الله تعالى أعلى وأولى وأجل وأعظم وأكبر والله يعلم ما تصنعون اللهم آمين. اللهم صل على حلالك اللهم ارزقنا وجارك الأربعين الشريفين اللهم آمين. من لا يرحم الله وصلى الله تعالى على حبيبه سيدنا محمد وآله وأصحابه أجمعين. لا إله إلا الله محمد على سيدنا ومولانا محمد